सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी मकानी नुमाइंदे की कारकर्दगी सवालिया निशान करार ॾेई छॾी आहे। चेयरमैन निसार खोड़े की सदारत हेठ पब्लिक अकाउंट्स कमेटी जो इजलास हो। अहम ख़बर ॾियूं पिया मकानी खाते पारां माहवार जारी थींदड़ फंडन ख़र्चन ऐं मुलाज़िमनि जी डेटा ते ॿधल तफ़सील तलब किया विया। पेट्रोल की मद में 80 लाख रुपयनि खां वधीक जी रक़म ख़र्च थियण जी जांच जो हुकुम ॾिनो वियो आहे। PAC पारां एडिशनल चीफ सेक्रेटरी के जांच की हिदायत कई वई। चेयरमैन निसार खोड़े चयो त वज़ीरनि खे रोज़ानो 3 खां 400 लीटर पेट्रोल मिले थो। उन चयो त म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन 600 लीटर पेट्रोल इस्तेमाल कीअं थो करे सघे। आगाह कयूं पिया ख़बर जे हवाले सां त सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी मकानी नुमाइंदनि जी कारकर्दगी सवालिया निशान करार ॾेई छॾी आहे।